जय झूलेलाल दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकु नंढड़ी आखाणी ॿुधाईंदसि। इहा आखाणी जेका आहे दिलि छुअंदड़ आहे। जेॾीमहिल मां इहा आखाणी ॿुधी हुई त मुंहिंजा बिल्कुलु रोंगटा खड़ा थी विया हुआ। त अॼु मां चाहियां थी उहा आखाणी भई मां तव्हांखे बि ॿुधायां और तव्हांजे दिलि खे उन आखाणी छुयो आहे की न उहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हिकु दफ़ो हिकु राइटर मतिलबु त लेखक उनखे लिखणी हुई आखाणी लिखण त चालू कयईं। उन कुझु टाइम लिखण खां पोइ उनखे लॻो न हाणे मूंखे आखाणी खे अॻियां वधाइणो आहे त हलो का राह था पकड़ियूं पिया। त उन हिकु राह पकड़ी, उन ते हलंदो रहियो, पर ॾिठईं त जिते मां रस्ते ते हलां थो पियो उते केरु आहे ई न। घणा दफ़ा पुठियां मुड़ी ॾिठईं, इंतज़ारु कयईं केरु त ईंदो, आख़िर त मुंहिंजी कहाणीअ खे वधाईंदो। हिक खां ॿ, ॿिनि खां चारि थींदासीं, पर उन रस्ते तां केर बि न पियो अचे। घणो वक़्तु इंतज़ारु कयईं, पोइ ॾिठईं त हिकु माण्हू अची रहियो। उन खां पुछई हिन रस्ते तां केरु अचे छो नथो पियो? त उन जवाबु ॾिनो, अलाए छो मूंखे ख़बर कोन्हे का। हिकु औरत पई अचे त उन खां बि साॻियो ई सवाल कयईंसि। उन बि जवाबु ॾिनो, मां बि रोज़ ईंदी आहियां, मूंखे न ख़बर अलाए छो नथा अचनि। अहिड़े नमूने ईंदड़ सभिनी माण्हुनि खां पुछई, सभिनी जो जवाबु इहो ई हो, अलाए छो मूंखे ख़बर कान्हे। आख़िर हिकु माण्हू अहिड़ो आयो जंहिं ॿुधायो त हिन रस्ते तां माण्हू छो नथा अचनि। पुल टुटी पई आहे। लेखक पुछो त इहा पुल कंहिं टोड़ी आहे? हितां जे माण्हुनि मिली करे पुल टोड़ी आहे। इहा पुल हुई असांजी सिंधी सभ्यता संस्कृतीअ जी पुल, जेका असां सिंधी माण्हुनि खे जोड़े थी पई। हिकु पासे असांजा सिंधी माण्हू आहिनि जेके असांजो कल्चर खणी हलनि था पिया, और ॿिए पासे असांजी ईंदड़ पीढ़ी जेका बिल्कुलु वंचित आहे असांजे सिंधी सभ्यता और संस्कृतीअ खां। त इहा पुल ई आहे जेके असां सिंधी माण्हुनि खे, असांजे ॿारनि खे सिंधी सभ्यता सां जोड़ींदी। त छा असां इहा पुल नथा जोड़े सघूं पिया? छा असां पंहिंजी ईंदड़ पीढ़ीअ खे सिंधी सभ्यता नथा सेखारे सघूं पिया? इन आखाणी मुंहिंजे मन खे त छुयो हो। असीं छा करे रहिया आहियूं? छा पंहिंजी असां ईंदड़ पीढ़ीअ खे इहा पुल ठाहे नथा ॾेई सघूं जो असांजी सिंधी सभ्यता सां जुड़े? हिकु दफ़ो ज़रूरु सोचिजो। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त इहा आखाणी मूंखे मिस्टर अमित राय ॿुधाई हुई। मां हिकु राइटर्स जो वर्कशॉप अटेंड कयो हो। हिकु वॾा राइटर आहिनि, त उन्हनि इहा असांखे स्टोरी ॿुधाई हुई। उहो नॉन सिंधी हुअण खां पोइ बि असांखे इहा आखाणी ॿुधाए करे सम्झायूं त असां पंहिंजी सभ्यता खे और पंहिंजे माण्हुनि खे कीअं जोड़ियूं। त उहो नॉन सिंधी थी करे सम्झी सघे थो। असां त सिंधी आहियूं, सम्झी सघूं था। महिरबानी करे पंहिंजी सभ्यता खे न छॾियो। जय झूलेलाल। इहा कहाणी ॿुधाइण जो इहो ई मक़सदु हो त असां पंहिंजी सिंधी सभ्यता और संस्कृति जेका आहे उनखे न छॾियूं, पंहिंजे ॿारनि खे और पंहिंजे सिंधी माण्हुनि खे पंहिंजी सिंधी सभ्यता संस्कृतीअ सां जोड़े रखूं। जय झूलेलाल।